मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक्त अनोखो आए बालक, वक्त अनोखो आए बालक, पान के हल तो उठाए बालक, पान के हल तो उठाए बालक। कर कचेरी नोड़ी उनसा, कर कचेरी नोड़ी उनसा, जेहवट दिलड़ी चाहे बालक। इन पिंडाल में वेठल मुझा मुतबर मौसनो ऐं मुझा काबिल इज्जत बुजुर्गो ऐं मुझा अम्बेसर शागिर्दो, अस्सलामु अलैकुम, नमस्ते। वस्कारे जी विंदर रुत में उतर का उतनर थदियो हीरो साले के पेंगी पुजाई ना दिखले अजा साके अजरक टोपी अजे डारे जी आगाई जंतु असी हर साल वांगे हेल बजे का टोपी अजो डारो मलाई ले आयो। ई हर साल अजरक का टोपी पाए चंद कलाकार का मुस्तमिल एक मेड़ा को कोठा है पंजे ताजीब और तमदन के जिंदा नता रखी सकू। असानी सकाफत 5000 साल पुरानी आए मंजूता इनका के करीब इनकार न तो करी सके चाकाता मोंजे दले मातल ताजीब असानी शुरुआती इत्तिका जो सोनेरी सबूत आए। असा के सोचन गुर्जे त गुजरल साल जी भेट में असा केतरी तरक्की कई आए ऐं असा के सोचन गुर्जे त असा छा हासिल कयो छा विजायो ई असा कदी सोचो न आए। आज बे असा ते धारा काबिज आइन आज बे नहीं उबंदर सिद्ध सा गड धारा नता पंजे कुंदर ने चित्र लाशा वसूल करू पिया। असी आज बे नौजवान सिंधारन जा लटके लाशा लाई उनन ते खुदकशी ऐं दिमागी दुरुस्त न जा बोता नडी पंजे पार के साफ सुथरा पेश करू पिया। असी आज बनन मासूम गुलन बारन के दिसो पिया जेके मजूरी के पेट बनंदा या उनन मासूम जी उमर मकतब गाह में वही अनेक खूबसूरत ख्वाब दिसन जी उमर आए मगर उन मासूम जे ख्वाब के शर्माइंदा निजाम जे वर चढ़ी चिकना चूत ने दिसो पिया ऐं हर साल इकता जे अपन मलायो पिया। मुके एडे सारे पिंडाल में एडे सारे हुजूम में या गाल कम दे अफसोस थिए तो दा मुंजा हम उमर मासूम बारा मुसा बातनो बोलियो बोले स्कूल में गड पढ़ंदा वतन कलर बारा आज सिंध जे मुख्तलिफ शहरन में सिटन जे अजाब है तई मासूमियत के बलिदान करी रहे आइन। या सानी सकाफत ना है हां जी या सानी सकाफत आए त आओ उन जान गई आया जे करे तो हिंद वादी सिंध के खुशहाल सर जाया था त पंजन बारन के मैखल का मुरझा न दो ये उनन के पेट गुजारना आला ना कलम में किताब दो ये उनन के असांजा गड स्कूल में वक्त गुजार जो मौको दो। आऊं यकीन सा चवा तो त ये मासूम बारा असांजी सकाफती जान अजरा का टोपी जी कलम सुञाणप कराई जी सगर कंदा। भारत जे स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन जो हेड के सिविल एक गरीब हारी जो पुट है जेवट बीएससी तालीम हासिल करन ताई पैरन में पान लाए चप्पल खरीद कर जेतरी मैशत कान हुई हुंजे वालदेन ने चलो ताऊ तो के सिर्फ ते वेला मानी खराई सगा दो बाकी तू खुद के कहना पंदो हुन्ना जवान पंजे वालदेन जे हालातन के मिद नजर रखी मेहनत कई ऐं तालीम के तरजीह नहीं। आखिर में उन हारी जे पुट जी निगरानी में 104 सैटेलाइट्स फिजा में उमारी के सिविंग के नाम कयो है। मुझे अजीजो ये सब स्कूल जा दुनिया जा करतब आइन तो पंजे बारन के मजूरी करन बजाय ते वेला मानी मोया कयो वो तवाजी नस्लन जी तकदीर बदला सकन था। कायदे आजम जो फरमान आए त तवा तालीम ते वधिक तवज्जो दियो ऐं पंहिंजो पाण के अमल जे लाइ तैयार कयो वो आवाज जो पहिरें फर्ज़ आहे। असांजी कौम जे लाइ तालीम जिंदगी मौत जो मसइलो आहे। दुनिया जा अजीम माण्हू तालीम के जिंदगी मौत जो मसइलो लेकी आहिनि त असांखे कोताही न करणु घुर्जे। ही वक़्तनि मां वारी वांगे वही वेंदो ही वक़्तनि मां वारी वांगे वही वेंदो ऐं हथ खाली थी वेंदा। इन्हीअ करे तव्हां जुस्तजो करियो ॾींहं राति हिकु करियो जी तव्हांजो नाम तारीख़ में
जाग अख में अथव पंहिंजो खोलियो क्यों भाग हथ में अथव जाग अख में अथव पंहिंजो खोलियो क्यों भाग हथ में अथव सोप सग में अथव सोप सग में अथव साथ जोड़ियो सिगो खुद अॻिते वधो और उस्ताद शागिर्द मजदूर कुमी समूरा बुधो और उस्ताद शागिर्द मजदूर कुमी समूरा बुधो हिंद प्राप्त थो गुरे इर्तिका जो यको कुछ भागते वधो कुछ भी करो तालीम हासिल करो आज जे दौर में के पे मसइले जो हल तालीम का सवाइ कोई हल काने अजो करियो ते औलाद जी असा तो वादिनर का वचन वठन कया पंहिंजे ॿारनि के मजूरी करण माल करण बजाय स्कूल मोकिलींदा त तव्हां रोज़मर्रा जे बुनियाद ते स्कूल जी कारकर्दगी बाबत उन्हनि खां पुछा कंदा ऐं घोट जी की बि स्कूल में उस्ताद जी गैर हाज़िरी न हो जो उन्हनि खां सबब पुछंदा ऐं नए सिर मुआशिरो ॾियण में उस्तादनि सां हथ वंडराईंदा इहो तय करे छॾियो ईंदड़ वक़्तु अवाजो आहे ऐं ईंदड़ वक़्त जा किरणा सुभाउ वञा मुंतज़र हूंदा कुल्फत कठी करण खां मोहबत रती चंगी आ कुल्फत कठी करण खां मोहबत रती चंगी आ कूड़े किसे खणण खां हिकु सिट सची चंगी आ कूड़े किसे खणण खां हिकु सिट सची चंगी आ जी लतीफ जी सिंध जी लतीफ जी सिंध शुक्रिया।